खंडू स्टॉप लॻे वसाण माइनर के मुख़्तलिफ़ हंधनि तां घारा पई थी विया। सभई माण्हुनि जा घर पाणी हेठि अची विया। मुसलसल पाणी बीहण करे क़ौमी शाहराह जो हिकु तरफ़ तबाह थी वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे मटियारी मां CN न्यूज़ जो रिपोर्टर फिदा हुसैन सोलंकी। जी फिदा हुसैन, छा तफ़सील आहिनि? जीअं त तव्हांखे आगाही ॾींदो त खंडू रोड स्टॉप वेझो वसाण माइनर खे मुख़्तलिफ़ हंधनि तां घारा पइजी विया आहिनि, जंहिं करे शाख़ नेशनल हाईवे जे विच में रहंदड़ सभई माण्हुनि जा घर पाणीअ जी लपेट में अची विया आहिनि ऐं पाणी हालाक हैदराबाद तरफ़ ईंदड़ क़ौमी शाहराह नेशनल हाईवे ते अची वियो आहे। वधीक तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मुसलसल पाणी बीहण करे क़ौमी शाहराह जो हिकु तरफ़ तबाह थी वियो आहे। पाणी खंडू रोड मेन स्टॉप तरफ़ अचण लॻो आहे, जंहिं करे सभई घर स्टॉप ते मौजूदु सभई दुकान ॿुॾण जो ख़तरो पैदा थी पियो आहे। वधीक तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हितां जे रहवासियुनि में हिन वक़्तु ख़ौफ़ फहिलियल आहे। नेशनल हाईवे अथॉरिटी इरिगेशन अमले समेत इंतज़ामिया बाख़बर हुअण जे बावजूदु अञा ताईं आराम सां सुतल आहे, कंहिं बि हिन तरफ़ तवजह न ॾिनो आहे। जी महिरबानी फिदा हुसैन, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।